जी सिंध जी साईं GM सैयद सिंध सभा हिन वक़्तु शहीद ज़ाहिद लिगारी जे तॾे ते आहे ऐं असुल में ही सिर्फ़ु ज़ाहिद लिगारी जो तॾो न आहे, ही 77 सालनि खां सिंध जो विछायल उहो तॾो आहे जंहिं ते असीं समूरा सिंधी रोई रड़ी मातम करे रहिया आहियूं। कॾहिं असां वन यूनिट जे ख़िलाफ़ त कॾहिं MRD में पाकिस्तान आर्मीअ जे गोलियुनि जे आॾो, कॾहिं दहशतगर्दनि जे गोलियुनि जे आॾो त कॾहिं धाड़ेलनि जे हलाउनि ऐं हमलनि जे आॾो, कॾहिं पंहिंजे वसीलनि जे लाइ, कॾहिं कालाबाग डैम जे ख़िलाफ़, कॾहिं धारी आबादकारी ख़िलाफ़, कॾहिं बिहारियुनि जे ख़िलाफ़, कोयले जे ख़िलाफ़, कोयले जे लुटजण जे ख़िलाफ़, उन जी फुरलुट जे ख़िलाफ़, गैस जी फुरलुट जे ख़िलाफ़, पाणीअ जी चोरी ज़ोरी ऐं धाड़े जे ख़िलाफ़, ऐं हाणे असीं दरियाह ते लॻल धाड़े जे ख़िलाफ़ असीं लगातार रड़ूं था पिया, विढ़ूं था पिया ऐं मरूं था पिया। ऐं सच इहो आहे त ही सभु कुझु असांजी नाअहली काहली ऐं काइरता जे करे आहे, न त असांजो दुश्मन एॾो वॾो ताक़तवर न आहे। असांजे घर में ॼावल हरामी ॿार, गीदी, काइर, लोभी, लालची ऐं घर जा टपड़ विकिणी पंहिंजा बिब भरींदड़, घर खे खाट हणी दुश्मन खे वठी ईंदड़। अॼु असां जंहिं तॾे ते वेठा आहियूं उन में बि असांखे पंजाब या पंजाबी फ़ौज या पंजाब पिन अची सिधियूं गोलियूं न आहिनि, उते असांजे ई घरनि मां ॼावल जिन खे असां आङूठनि सां वोट ॾेई असेंबलियुनि में मोकिलियोसीं त असांजे हक़नि ऐं असांजे दंगनि जी हिफ़ाज़त जे लाइ कानून पास कयो, असांजे लाइ सवलायूं सहज ऐं तरक़ियूं, उन्हनि सिधियूं गोलियूं हलाए एहतजाजनि खे, इख़्तिलाफ़नि खे ख़तमु करण जी कोशिशि कई आहे। तोड़े जो इहो अकुल मञे ई कोन थो त तव्हां कंहिं क़ौम खे गोलियुनि सां, तशद्दुद सां, खंभिजण सां, कूड़नि केसनि सां मात ॾेई सघो, ऐं उहो बि सिंधी क़ौम खे। सिंधी क़ौम जंहिं 12,000 मुख़्तलिफ़ क़ौमुनि ऐं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते पंहिंजनि ज़माननि जे साम्राज्यनि जे हमलनि खे मुंहुं ॾिनो आहे, ऐं अॼु बि पंहिंजे अबरे सबरे हाल ते पंहिंजी ॿोलीअ, पंहिंजे स्वभाव, पंहिंजे कल्चर, पंहिंजे तारीख़ ऐं तमदुन ऐं पंहिंजे जज़्बे सां मौजूदु आहे। तव्हांजो असांजे अंदर में डिघी ग़ुलामी, डिघे जबर, फुरलट वालार जे करे कि बीमारियूं, कि बुछड़ायूं बि असां में अची वियूं आहिनि, पर उनजे बावजूद बि असां पंहिंजे वतन, पंहिंजी ॿोली ऐं पंहिंजे दरियाह जे लाइ ईअं उथी खड़ा थियूं था जीअं हिकु माउ पंहिंजे बचनि जे रोअण ते या उन्हनि जे किंझण कुरकण ते या खंगण ते उथी बीहंदी आहे। हूंद ही ॾींहं असांखे ॿिनि न ॾिसणा पवनि, पर असां वटि असांजी बदनसीबी जी शुरूआति पीपल्स पार्टी ज़ुल्फ़कार अली भुट्टे सां, उन खां पोइ ॿियूं बि उन ई क़तार जूं शख़्सियतूं जेके अॼु ताईं असांखे मुख़्तलिफ़ नज़रियनि, मुख़्तलिफ़ ॻाल्हियुनि जे ॻोठनि में विराए गुम करण जी कोशिशि में आहे। ऐं केर बि इहो चवण लाइ तयारु कोन्हे त सिंध जे मसइलनि, मूंझारनि ऐं मुसीबतुनि जा हल आज़ादी सवाइ ॻाढ़े झंडे जे, सवाइ फ़िक्र सैयद जे। असीं दरियाह जे लाइ जेका बि जस्तजू जिदोजहद कयूं था, या इन खां पहिरियां जेको कुझु असां खां खसिजंदो रहियो आहे, उन जे लाइ इहो सवाल असां छो नथा उथारियूं त ही सभु कुझु असां सां इन कारण थिए थो त असां क़ौमी ग़ुलामी में आहियूं ऐं पंजाब पंहिंजे बंदूकुनि जे ज़ोर ते ऐं पीपल्स पार्टीअ जे थ्रू असांजे मथां
परदे जे पोयां वेही असांखे लुटे फुरे थो ऐं असांजे वसीलनि ऐं असांजे ईंदड़ नसुलनि जे ख्वाबनि जी चूं असां जेसीं ताईं पंहिंजे सच तां परदो न खणंदासीं, पंहिंजो सच जेको आहे उहो आॾो न आणींदासीं, तेसीं ताईं ईअं ज़ाहिद लिगारी जी शहीद ज़ाहिद लिगारी जी सिधियूं गोलियूं खाईंदा रहंदा। असीं सभु ईअं न आहे त को आऊं या अमीं महफ़ूज़ आहियो, हिते केर बि महफ़ूज़ कोन्हे, छो दुश्मन जो इहो ई नारो आहे त असांखे बंगाल न खपे, बंगाल जी धरती खपे, असांखे सिंध न सिंध जा वसीला खपनि, सिंध जी धरती खपे। इन सॼे कुझ जे बावजूद जे असां ॿिले खे ॾिसी कबूतर जा अखियूं ॿूटींदासीं त ॿिलो हलियो न वेंदो। उहो 77 सालनि खां लगातार असांखे ज़ाहिद लिगारीअ जी सिधियूं गोलियूं हणंदो, उछलींदो, मारींदो अचे थो ऐं असां रुॻो मातम कंदा अचूं था ऐं इंतज़ारु कयूं था त वरी कॾहिं तॾो छाहे। असांखे हाणे इन कैफ़ियत मां असांखे हाणे इन जॻह तां अॻिते वधिणो पवंदो, छो त जॾहिं असीं दुश्मन खे एतिरी विथी ॾींदासीं जो हू रोडनि ते हू वॾनि एहतिजाजनि में असांखे मारे, सुभाणे हू असांजे घरनि में घिरी असांखे मारे। उन खां पहिरियां असां पंहिंजे वतन, असां पंहिंजी सुञाणप, पंहिंजे वसीलनि, पंहिंजी ॿोली, पंहिंजे दरिया ईंदड़ नसुलनि ख्वाबनि जे लाइ उथी क़ुर्बानी जेका ज़ाहिद लिगारी ॾिनी आहे, क़ुर्बानी जेका लगातार अणगणिया शहीद ॾेई आया आहिनि, उहे ज़ाया न आहिनि थिया। ऐं आज़ादी जेका सिहतमंदी आहे ऐं आज़ादी जेका ई ज़िंदगी आहे, छो त ग़ुलामीअ में घारियल पल ज़िंदगी में दाख़िल न आहे, ज़िंदगी में नथो ॻणे सघिजे। जेके वेरा छो त ज़िंदगी शुरू उतां थिए थी जितां अमीं डप खे मात ॾियो था ऐं असीं हिते हिसियल हुजूं, फलाणो सरदार, फलाणो वॾेरो, फलाणो MPA, फलाणो MNA छा चवंदो, कीअं चवंदो, मतां हे चए। इहा हिकु इंसान जी ज़िंदगी न, इहा हिकिड़ो दाइरो आहे, हिकिड़ो खूह आहे, ऊंधाओ खूह जंहिंमें असीं जेसीं ताईं असां उन मां निकिरूं नथा तेसीं ताईं ईअं मरंदा रहंदासीं। उन लाइ लाज़िम आहे असां ईअं नथा चऊं त असां बंदूकूं खणी माण्हू मारींदा वठूं, पर असांखे जॾहिं ख़बर पए त केरु असांखे मारण जे लाइ अॻिते वधे थो, तॾहिं असांखे लाज़िमन पंहिंजे बचाव जे लाइ उहो सभु कुझु करणु घुरिजे जेको दुश्मन असांखे ख़तमु करण लाइ करे थो। असां पंहिंजे बचाइण जे लाइ, पंहिंजे पाण खे, पंहिंजी क़ौम खे ऐं ईंदड़ नसुलनि खे बचाइण जे लाइ उहो करण जो हक़ रखूं था ऐं उहो असांखे इस्तेमालु करणु घुरिजे। असां वटि इहो बस अदम तशदुद इहे सभु उहे माण्हू ॻाल्हियूं कंदा जिन जे घरनि में रंधिणे में सामान भरिया पिया आहिनि, जिन जे कबटनि में उन्हनि जे ज़ालुनि जा ॻह गटा, उन्हनि जी कैश भरी पई आहे, उन्हनि जे बैंकुनि में नोट पिया आहिनि, उन्हनि जा पुट जेके आहिनि त उहे वॾनि स्कूलनि में पढ़नि था, हुननि जूं ज़ालियूं महांगे अस्पतालनि में कनि। उहे हिकु हारीअ जो, उहे हिकु आम माण्हूअ जो, उहो हिकु पोरियत जो, उहो हिकु घटि कमाई कंदड़ जी ज़िंदगी जो कॾहिं तजज़ियो कनि, उन जे ॾुखनि सुखनि ऐं उन जे ख़्वाहिशुनि ऐं ख्वाबनि जो तजज़ियो कनि त उन्हनि खे ख़बर पवे त तशदुद छा आहे ऐं अदम तशदुद छा आहे, ॻाल्हियूं छा आहिनि ऐं अमल छा आहे। असीं लगातार पंहिंजो पाण में पंहिंजा ई माण्हू हिकिड़ा हिते कम्युनिज़म आणणु चाहिनि था, हिकिड़ा इस्लामी निज़ाम आणणु चाहिनि था, हिकिड़ा पार्लियामेंट जी बालातरी चाहिनि था, हिकिड़ा हिते जमहूरियत चाहिनि था। बाबा इहे सभु कुझु तॾहिं हूंदा जॾहिं तव्हांजो वतन, तव्हांजी धरती हूंदी, जॾहिं तव्हांजा नौजवान महफ़ूज़ हूंदा, जॾहिं तव्हांजूं नियाणियूं महफ़ूज़ हूंदियूं, जॾहिं तव्हांजा बच्चा घरां निकिरण खां पोइ उन्हनि जूं अमड़ियूं ॻणतीअ में न हूंदियूं त मुंहिंजो ॿचिड़ो जेको ॿाहिरि वियो आहे उहो मोटी ख़ैर सां छल मोटी अचे। तेसीं ताईं जेसीं ताईं असां पंहिंजो वतन, पंहिंजी सुञाणप ऐं हक़ हाकिमियत नथा बचाए सघूं, तेसीं ताईं असां हिते को बि ॿियो निज़ाम भले उहो सोशलिज़म हुजे, भले उहो जमहूरियत हुजे या जेको बि तव्हां असां वटि समूरा लीडर आहिनि, हिकिड़ा हिकिड़े पासे मुंहुं कयूं वेठा आहिनि, ॿिया ॿिए पासे, टे पासे। बाबा सिंध लुटिजे पई, 48% धारी आबादकारी सिंध में पंजाबी फ़ौज ऐं पंजाबी इस्टेब्लिशमेंट सिंध में आंदी आहे, जिन जे लाइ हिकिड़ा चवनि था त बाबा इंसान आहिनि, रहण ॾियो,
भाइर इंसान हिकिड़ा चवनि था त असांखे चवां मज़दूर आहिनि, मज़दूरनि खे रहण ॾियो। बाबा जी उन्हनि जो हक़ आहे त असांजे ॿचिड़नि कहिड़ो ॾोह कयो आहे जो असांजे घर में ॻोठनि में न बिजली आहे, न असांजे ॻोठनि में पीअण जो सुठो पाणी आहे, न असांजे ॻोठनि जे भरिसां के इस्पतालूं आहिनि, न असांजे ॿचिड़नि जे लाइ के स्कूल आहिनि। बाक़ी असां दुनिया जा मज़दूर हिकु हुजूं, बाक़ी असीं ॿियनि समूरनि जेको आहे त नज़रियन इस्लामी निज़ाम, असां इस्लाम जे ख़िलाफ़ न आहियूं, पर बाबा पहिरियों पंहिंजो वतन संभालियो, पोइ तव्हां पंहिंजे मुल्क अंदरि जेको निज़ाम चाहियो था उहो तव्हां पंहिंजनि माण्हुनि सां गॾिजी वेही रेफरेंडम करे पाण में बाबा जेको हलणो आहे उहो हलायो। बाक़ी हिते असीं चिचिरजूं पिया, हिते असां जो रुगो वसीला न पिया खसजनि, हिते असांजूं हसरतूं, हिते असांजूं उमीदूं, हिते असांजूं ख़ुशियूं, हिते असांजूं इज़तूं तीन वाल थियनि थियूं। ही जंहिं तॾे ते असीं वेठा आहियूं या अहिड़े तॾनि ते जेको वेहूं था, छो आख़िर असां ही मुल्क जोड़ियोसीं, इन लाइ जोड़ियोसीं त असां अची जेको आहे त पट ते वेहूं, रोज़ एहतजाज कयूं। हीउ मुल्क त असां इन खां ठाहियो, असांजे वॾड़नि ठाहियो न, हिकिड़ो बंगालियुनि ठाहियो, ॿियो सिंधियुनि ठाहियो, हुननि वीचारनि 30 लख जानियूं ॾेई जान छॾाई, ऐं असांजा लीडर अॼु बि इन्हनि ॻाल्हियुनि ते आहिनि त साईं असां ही बचाईंदासीं। बाबा बचाइबो उन शइ खां जंहिंमो कॾहिं फ़ाइदो थिए। हिकिड़ी शइ आहे, हिकिड़ो नांग आहे, हिकिड़ी बला आहे, बला खे तव्हां बचाईंदो त उहा बचाईंदड़ खे बि खाईंदी। विछुओ खे भले तव्हां केतिरो बि जेको आहे दरिया मां हथ ते खणी पार कयो, ॾंग तव्हांखे हणंदो, उनजी नेचर आहे। असां ठीको न आहे खयूं त असां ॿियनि सूबनि या ॿियनि मुल्कनि जे भाॼोकड़नि खे हिते जॻह ॾियूं, ऐं असांजे घरनि में असांजूं मावरूं भेनरूं छेणा ऐं काठियूं जेको आहे त इस्तेमालु कनि, ऐं असांजो दुश्मन पंजाब जेको आहे उनजे घर में 24 कलाक गैस बि हले असांजी, ऐं बिजली बि असांजी हले, असांजो कोयलो बि हितां वञे, असांजो पाणी बि। असां 6 किनालनि ते त विढ़ूं था, पर 6 बैराज जेके हुननि कढी रखिया आहिनि उन्हनि जो हिसाबु असां वटि त केर बि कोन थो ॻाल्हाए। असां वटि पाणी जेको मिलणो आहे, अॼु बि जेको पाणी मिलणो हुयो 2 लख ऐं कुझु हज़ार क्यूसिक मिलणो हुयो, उन में हिकिड़ो 65 हज़ार एतिरो क्यूसिक मिलियो आहे। ऐं ही हेॾा हरामी असेंबलियुनि में ऐं हेॾा तुरमखान लॻा वेठा आहिनि त बाबा ठीकु आहे, तव्हां असांखे वधीक न वठी ॾियो, पर उहो कुझु जेको असांजो राइट आहे तव्हां राइट नथा वठी ॾियो, त पोइ तव्हांजे हुजण न हुजण जो कहिड़ो फ़र्क़ु। ॻाल्हियूं त अणगढ़ियूं आहिनि। ऐं हिते शहीद जे तॾे ते वेठो आहियां, मूंखे ॻाल्हाइण जो शौक़ु हूंदो आहे, छो त आउं सम्झां थो त ॻाल्हियूं ई आहिनि जेके दोस्तनि जे विच में कजनि त जीअं उन्हनि जा मुंझारा ख़तमु थियनि, ऐं उन्हनि वटि नयूं ॻाल्हियूं जेके मूं सिखियूं आहिनि, जेके मूं ॿुधियूं, उहे उन्हनि ताईं पहुचायां। पर जीअं त हिते तॾे ते वेठा आहियूं, इन लाइ हिकु त आउं पंहिंजे उन अंदाज़ में जंहिंमें आउं रड़ियूं थो कयां कंदो आहियां उहो नथो करे सघां, छो त तकलीफ़ एॾी वॾी आहे जो रड़ियूं करे ॻाल्हाइणो थो पवे, ऐं ॾुख ऐं परेशानी एतिरी आहे। पर हिते वेठा आहियूं, चऊं था आहिस्ते बि ॻाल्हायूं ऐं थोरो बि ॻाल्हायूं। पर आउं वरी बि आख़िर में बि इहो ई चवंदुमि त शहीद ज़ाहिद लिगारी जो खून, रत जो फुड़ो फुड़ो, ऐं अमड़ियुनि जे अखियुनि मां ॻड़ियल हिकिड़ो हिकिड़ो ॻोड़ो मासूम धीअरुनि, भेनरुनि, नंढड़नि भाइरनि, वॾड़नि, ॿुढड़नि जा सुॾका ऐं सिसकियूं, उन्हनि जो हिसाबु थियणु घुरिजे। ऐं असां लोड़ियो इन करे त असां हिसाबु नथा वठूं, कीअं बि वठी सघो था हिसाबु वठो, जेका बि ताक़त आहे, भले तव्हां कोर्टुनि जे थ्रू वठी सघो था त कोर्टुनि जे थ्रू वठो, रोड रस्तनि ते वेही वठी सघो था त उन तरीक़े सां वठो। पर जे तव्हां अॼु हिसाबु हिकिड़े पंहिंजे मामले जो न वठंदो त सुभाणे 10 ॿियनि क़ुर्बानीनि जे लाइ, 10 ॿियनि क़तलनि जे लाइ तव्हां तयारु। मूं त पहिरें ॾींहुं पहुची वञा, पर मूंखे 20 तारीख़ ते सुबुह जो 5:30 वॻे पंजाबियुनि जूं एजेंसियूं मुंहिंजे घर मां खंबे खणी वियूं हुयूं। असांजी गोलमेज़ कॉन्फ्रेंस हैदराबाद, उन खे ख़तमु करण जे लाइ असांजा सिंध सभा जा साथी बि गिरफ़्तार कया विया, ऐं उतां मोटी अचणु, जेके मोटी आया आहिनि उन्हनि खे ख़बर आहे त हू छा कंदा आहिनि ऐं कीअं कंदा आहिनि। कल्ह सॼो ॾींहुं आउं घर मां माना खट तां उथणु जुड़ंदो आहे, ऐं अॼु बि मुंहिंजी तबियत एतिरी सही न हुई, पर मां सम्झो त जे मां अॼु नथो उथां त पोइ त आउं हिते सुती ई मरी वेंदुमि, इन जे करे निकिरी आयुमि। ऐं मूंखे हूअं पहिरें ई ॾींहुं तव्हां सां गॾु हुजिणो हुयो। आउं त जॾहिं ॿॿरलो जो धरणो हुयो त मां 12 ॾींहं वेठो हुउमि, ऐं तोणे जो उते जेको कुझु बि हुयो मां चयुमि हीअ त असांजूं दुआऊं ऐं असांजी जिदोजहद आहे जो असां चाहियो त सिंध उथी बीहे। हाणे जॾहिं सिंध उथी बीठी आहे त असां घर कोन वेहंदासीं, ऐं सिंध जॾहिं बि जिते बि सॼे थी असीं सिंध सभा जे नारनि सां उते अची पहुचूं था। हीउ तॾो न आहे, असुल में ही बि
हिकु मोर्चो आहे जिते असीं वेठा आहियूं ऐं असांखे ज़रूरु पंहिंजे सुॾकनि परेशानियुनि ॾुख ऐं दुआउनि सां गॾु पंहिंजे वतन ऐं पंहिंजे शहीदनि जे हिसाब जे लाइ वीचारणो पवंदो न त अॼु हिकु सुभाणे सवे ॿिया खुसी वेंदा।